अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माया फराशा सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। ड्रग डीलर पिंकी सख्त पुलिस रेड कराची सिटी कोर्ट में पेश, अदालत जवाबदार औरत जी जिस्मानी रिमांड की दरख्वास्त ते फैसलो महफूज करे छॾियो। पिंकी पारां अदालत अंदर हंगामे समेत जज आड़ो तशद्दुद जूं दाहूं। अनमोल उर्फ पिंकी जज आड़ो बयान में चयो आहे त खेसि 20 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयो वियो आहे। संदसि मथां कूड़ा केस ऐं तशद्दुद कयो वियो आहे। उन जे ख़िलाफ़ सभु कुझु संदसि अॻूणो मुड़ुसु कराए रहियो आहे। जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो आहे त पिंकीअ जो शनाख़्ती कार्ड ब्लॉक आहे। सादन माण्हुनि जे नालनि ते नंबर कढाए इस्तेमाल करे रही हुई। जवाबदार औरत जी निशानदहीअ ते राइडर्स खे गिरफ़्तार कयो वियो आहे। 800 माण्हुनि जा नंबर मिलिया आहिनि जिन खे मंशात सप्लाई कई पई वई। जवाबदार औरत जी गैंग में परॾेही माण्हू भी शामिल। हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में फ़ी लीटर 5 रुपया लाद करे छॾी। घटिताईअ बाद पेट्रोल जी नई क़ीमत 409 रुपया 78 पैसा फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल जी नई क़ीमत फ़ी लीटर 409 रुपया 58 पैसा थी वई। नोटिफिकेशन जारी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान ते वॾो हमिलो पाकिस्तान जे कुझु सुठनि शख़्सियतुनि जी दरख़्वास्त ते रोकियो। उहे शख़्सियतूं ईरान जे वेझो आहिनि। उन्हनि चयो त हमिलो रोकियो, असां डील कराए ॾींदासीं। अमरीकी टीवीअ खे इंटरव्यू में ट्रंप वधीक चयो आहे त जॾहिं बि डील कंदा आहियूं ॿिए ॾींहुं ईअं लॻंदो आहे ॼण असांजी ॻाल्हि ॿोल थी नाहे। ईरान जो एटमी प्रोग्राम 20 सालनि लाइ मुलतवी करण ते ऐतराज़ न आहे, पर इहो हक़ीक़ी हुजणु घुरिजे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे ICC गॾिजाणी ऐं IPL फाइनल जी दावत मिली वई। ज़रियनि मूजिबि मोहसिन नक़वी जे भारत वञण जो फ़ैसिलो वज़ीर आज़म कंदो। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल जो इजलास हलंदड़ महीने 2 मरहलनि में थींदा। ICC जे चीफ एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो वर्चुअल इजलास 21 मई ते थींदो। बोर्ड मीटिंग्स 30 ऐं 31 मई ते अहमदाबाद में थींदियूं। सिंध में हिक ई ॾींहुं ख़ुदकुशीअ जा 4 वाक़िआ। औरत समेत 6 ॼणनि आपघात करे छॾियो। डिगड़ी वेझो 5 ॿारनि जी माउ जो माल जे वाड़े मां फाहो खाधल लाश हथदेह। 174 में 50 वरियनि जी मीना ज़ाल घणे सुकूली पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आंदो। जुडो वेझो नौजवान पुलिस जे ज़ातुनि खां तंग अची आपघात करे छॾियो। रियाज़ कॉलोनीअ में 18 वरियनि जे अली ग़ुलाम जरवार घर में फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। धोरो नारो वेझो पीरसन भगत मंदर अंदर फाहो खाई ख़ुदकुशी करे छॾी। दड़े वारे इलाइक़े में जबो भील जो लाश मिलियो। मर्द ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले।